अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भली कार आऊं आहियां दानिश खुश्क अवां खे दादू मां अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त दादू जी नजम कॉलोनी में 5 साला नींगर ट्रैक्टर ट्राली हेठां अची फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे अवां ताईं पहुचायूं पिया त दादू जी नजम कॉलोनी में 5 साला नींगर अरसलान पुट खादिम लुंड ट्रैक्टर ट्राली हेठां अची फोत थी वियो आहे। लाश सिविल अस्पताल दादू आंदो हुयो, जिते ड्यूटी डॉक्टर पारां नींगर जे फोत थियण जी तस्दीक बाद लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वियो। जेके लाश कराए घर पहुता त घर में कहराम मची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां ताईं पहुचायूं पिया त दादू जी नजम कॉलोनी में 5 साला नींगर ट्रैक्टर ट्राली हेठां अची फोत थी वियो आहे। ट्रैक्टर ड्राइवर मौके वारी जाइ तां फरार थी वियो आहे। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर न्याज़ चांडे, हुन खां मालूम कंदासीं उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी न्याज़, आगाह कजो अफ़सोसनाक वाक़े बाबति तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल दानिश, दादू शहर के नजम कॉलोनी में अफसोसनाक वाक़ियो पेश आयो है। 5 साला बारड़ो है अरसलान पुट खादिम हुसैन लुंड जो गिटी में रांद करे रहियो हो त ट्रैक्टर ट्राली जेका है उन मथा चढ़ी वही है, जैसे करे वो जख्मी थी पियो। जख्मी बारड़े के सिविल अस्पताल दादू आंदो वियो, जिते डॉक्टरन खेन पहुंच थियण जी तस्दीक कई। ज़रूरी कार्रवाई बाद बारड़े जो लाश घर पहुंचण ते घर में कोहराम मची वियो है, जॾहिं त पुलिस मूजिब ट्रैक्टर ड्राइवर ट्रैक्टर छॾे उतां फरार थी वियो है। जी वॾी महिरबानी न्याज़, अवां आगाह कयो। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर ई अवां ताईं पहुचाईसीं त दादू जी नजम कॉलोनी में 5 साला नींगर अरसलान पुट खादिम लुंड ट्रैक्टर ट्राली हेठां अची फोत थी वियो आहे। पुलिस पारां चयो पियो वञे त ट्रैक्टर ड्राइवर ट्रैक्टर मौके वारी जाइ ते छॾे फरार थी वियो आहे, जंहिंजी ॻोल्हा जारी आहे।